कॾहिं ईअं थियो हूंदो जो तव्हां ड्राइविंग कंदा हूंदव या वरी तव्हां कंहिं ॿिए कम में बिज़ी हूंदव ऐं तव्हां ॾे कंहिं अहम माण्हू जी तव्हांजे प्यारे जी तव्हांजे अज़ीज़ कंहिं मिट जी तव्हां ॾे कॉल आई हुजे ऐं तव्हां उनखे कॉल खे रिसीव न करे सघिया हुजो ऐं बाद में तव्हांखे अफ़सोस थियो हुजे ऐं परेशान थिया हुजो त यार मां इहा कॉल छो अटेंड न करे सघियुमि, काश मां इहा कॉल अटेंड कया हा। त दोस्तो हाणे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। अॼु मां तव्हांखे हिकु अहिड़ी सेटिंग ॿुधाईंदुमि जंहिंसां तव्हांजी मोबाइल ऑटो कॉल जेका आहे उहा अटेंड भी थी वेंदी ऐं उनखे उहो जवाब भी मिली वेंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां अब्दुल करीम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। दोस्तो, अॼु जंहिं फीचर जो मां अव्हां सां तारुफ़ कराइण जे लाइ हाज़िर थियो आहियां, हिकु बहितरीनु फीचर आहे जेको तक़रीबन इन्फिनिक्स ऐं टेक्नो जी मोबाइलनि में इहो तक़रीबन मौजूदु आहे। ॿियनि में बि आहे पर जंहिं में आहे चेक करे वठो, ॿुधायां थो, मां तव्हांखे ॾेखारियां थो। उहो आहे ऑटो कॉल आंसर। हिते तव्हां ईंदव, हिते तव्हां चेक कयो ऑटो कॉल आंसर। हाणे हिनखे तव्हांखे जेको आहे ऑन रखिणो आहे, हिन जी सेटिंग करणी आहे। हिन जी सेटिंग करण सां तव्हांजे मोबाइल में हिकु प्रोफेशनल तरीक़े सां AI कमु कंदो ऐं जेका बि कॉल ईंदी हुनखे अटेंड बि कंदो ऐं उनखे रिप्लाई बि कंदो। त हाणे इहा सेटिंग कीअं करणी आहे? सेटिंग करण जे लाइ सभ खां पहिरियों तव्हां पंहिंजे मोबाइल जी जेको आहे जेके कॉल लिस्ट आहे उन में अचो। कॉल लिस्ट में अचण सां हिते मथे तव्हां ॾिसो सेटिंग जो ऑप्शन आहे न, इन सेटिंग वारे ऑप्शन ते अचो। सेटिंग वारे ऑप्शन ते अचण खां बाद तव्हां हिते ॾिसो 5 नंबर ते कॉल असिस्टेंट, तव्हां हिन ते क्लिक कयो। जीअं तव्हां कॉल असिस्टेंट ते क्लिक कंदव त हिते तव्हांखे नज़र ईंदो AI ऑटो आंसर। हिनखे तव्हांखे जेको आहे क्लिक करिणो आहे। जीअं हिनखे तव्हां क्लिक कंदव हिते ॾिसो AI ऑटो आंसर, हिनखे तव्हां ऑन करे छॾियो। तव्हां वटि ऑफ हूंदो, तव्हां हिनखे ऑन करे छॾियो। ऑन करण खां बाद हिते तव्हां ईंदो 2 नंबर ते, हिते सिलेक्ट वॉइस। हिते तव्हां आवाज़ सिलेक्ट कंदव त जेको आहे कहिड़ी आवाज़ में AI तव्हांजे दोस्त खे रिप्लाई करे। तव्हां इहा आवाज़ चेक बि करे सघो था। AI assistant. Hi, I'm the owner's AI assistant. Hi, I'm the owner's AI assistant. बिल्कुलु दोस्तों, हीअ आवाज़ तव्हां चेक करे इनखे पोइ तव्हां सिलेक्ट कयो। Hi, I'm the owner's AI assistant. या मुंहिंजी मेल मां सिलेक्ट कई आहे। मेल सिलेक्ट करण खां बाद अचो त हिते तव्हांखे जेको आहे टाइमिंग सिलेक्ट करणी आहे, यानी तव्हां केतिरे टाइम खां बाद अगरि तव्हां कॉल नथा खणो त पोइ AI खणे। ईअं न थिए जो फ़ौरन कॉल अचे ऐं फ़ौरन AI अटेंड करे, न। 5 सेकेंड, 10 सेकेंड, 3 सेकेंड तव्हां सिलेक्ट करे छॾियो त हेतिरे टाइम खां बाद जेको आहे AI कॉल खणे। थींदो डू नॉट डिस्टर्ब। हिनखे तव्हां जीअं ऑन करे छॾींदव त तव्हांखे फालतू जेके तव्हांजा कॉल आहिनि उहे AI ऑटोमेटिक उन्हनि खे हैंडल कंदो, तव्हांखे डिस्टर्ब न कंदा। ऐं हेठि जेको कॉल फिल्टर वारो ऑप्शन आहे, कॉल फिल्टर वारे तव्हां जॾहिं ईंदव, हिन हे डिसेबल लिखियलु आहे, हिनखे डिसेबल खां हटाए करे तव्हां हिनखे 3 सेकेंड या 5 सेकेंड ते हेठि कंदव त हेठि जेके स्कैम वारा कॉल्स ईंदा आहिनि या डिलीवरी वारनि जा जेके बि तव्हां उन्हनि खे हिते हिननि खे क्लिक कंदव, जीअं ते कलर लॻी वेंदो त उनखां पोइ अहिड़े क़िस्मनि जी कॉल्स तव्हांखे परेशान न कंदियूं। हाणे तव्हां हिननि खे हिते ब्लॉक करे छॾियो। हाणे हिननि खे AI पाण ई हैंडल कंदो, हीअ तव्हांखे परेशान न कंदियूं। उनखां पोइ हिकु अहम सेटिंग आहे पर्सनलाइज़्ड सेटिंग्स। हिन ते तव्हां क्लिक कयो। हिन ते क्लिक करण खां बाद हिते तव्हांखे थोरी सेटिंग करणी आहे। मथे ॾिसो हेलो AI असिस्टेंट ऑफ बॉस, बॉस इज़ नॉट अवेलेबल टू आंसर, यानी बॉस हिन टाइम अवेलेबल न आहे, मां हुनजो असिस्टेंट ॻाल्हायां थो, कोई ज़रूरी पैगाम आहे त ॿुधाए छॾियो। AI उनखे अहिड़े तरीक़े सां पैगाम ॾींदो। हाणे बॉस जी जॻह ते तव्हां चाहियो था तव्हां पंहिंजो नालो शो थिए त हिते तव्हां नालो जेको बि आहे तव्हां पंहिंजो नालो लिखी करे, मिसाल मुंहिंजो नालो अब्दुल करीम आहे त मां अब्दुल करीम लिखियो, लेकिन मथे ॾिसो चेंज न थियो, उहो ई बॉस लिखियलु आहे। हाणे हिनखे चेंज करण जे लाइ तव्हां हिनखे हिते जीअं क्लिक कंदव त हीअ जेको आहे कलरफुल थी वेंदो, त मथे ऑटोमेटिक चेंज थी वेंदो। हाणे तव्हां हिते चए थो हेलो AI असिस्टेंट ऑफ अब्दुल करीम, लेकिन तव्हां चाहियो था हीअ असिस्टेंट न चवे, सेक्रेटरी चवे, त तव्हां हिनखे सेक्रेटरी ते हेठि ॾिसो था सेक्रेटरी लिखियलु आहे, तव्हां हिनखे सेक्रेटरी ते क्लिक कंदव, चवंदो हेलो AI सेक्रेटरी ऑफ अब्दुल करीम, यानी मां अब्दुल करीम जो सेक्रेटरी आहियां ऐं अब्दुल करीम हिन टाइम अवेलेबल न आहे। यानी हीअ सेटिंग करण सां छा थींदो, तव्हां ॾे जेका बि कॉल ईंदी न उनखे हे AI पाण मुरादू तव्हांजी कॉल अटेंड बि कंदो ऐं उनखे रिप्लाई बि कंदो,
त फ़िलहाल उहो मौजूदु न आहे। तव्हां जेको ज़रूरी पैगाम आहे तव्हां ॿुधाए छॾियो। हाणे अगरि उहो ज़रूरी पैगाम ॿुधाईंदो त तव्हांजी कॉल रिकॉर्डिंग में उहो ज़रूरी पैगाम महफ़ूज़ थी वेंदो। बाद में तव्हां कॉल रिकॉर्डिंग में चेक करे सघो था त कंहिंजो ज़रूरी पैगाम आयो आहे या न। हाणे हिन जो रिकॉर्ड चेक करण लाइ तव्हां हिते वेंदव कंहिं नंबर जी जेको आहे डिटेल्स में वेंदव। डिटेल्स वञण खां बाद हिते ॾिसो था AI ऑटो आंसर, हिन खे जीअं तव्हां खोलींदव त हिते ॾिसो नो डेटा फाउंड, यानी का बि डेटा मूं वटि मौजूदु न आहे। अगरि का डेटा मौजूदु हूंदी तव्हांखे हिते मिली वेंदी त फलाणे बंदे हीउ पैगाम ॾिनो आहे। त दोस्तों अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? उमेदु कयां थो वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि तव्हांखे हिन वीडियो मां थोरो बि फ़ाइदो थियो आहे तव्हांखे रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय जो इज़हार कंदा। मिलूं था अगली वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।